पाकिस्तान अफ़गानिस्तान जे लाइ भारत जे तरफ़ां 50,000 मेट्रिक टन इमदादी कणक जी इजाज़त ॾेई छॾी। अफ़गानिस्तान ते एपेक्स कमेटीअ जे इजलास में वज़ीर आज़म भारत में फाथल अफ़गाननि जे पाकिस्तान जे रस्ते वतन वापसीअ में मदद जी हिदायत कई। अफ़गानिस्तान लाइ इंसानी बुनियादनि लाइ 5 अरब रुपयनि जी इमदाद बि मंज़ूर। शौकत तरीन चयो आहे त IMF सां मुज़ाकरात तइ थी विया आहिनि। IMF $1 अरब कर्ज़ फ़राहम कंदो। पेट्रोलियम लेवी हर महीने 4 रुपया वधाइणा पवंदा। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी 30 रुपयनि ताईं वठी वञणी आहे। ऐं जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त कुझु महीननि अंदरि बिजलीअ जे बुनियादी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करणो पवंदो। हाणे 200 यूनिट उहे हूंदा जेके 6 महीननि खां वधीक उन्हनि में ई रहंदा। स्टेट बैंक चयो आहे त व्याज जी शरह सां सेविंग बि 1.5 मतिलबु 1.5% वधायो वियो आहे। बैंकुनि ते लाज़मी आहे त 1 दिसंबर खां सेविंग अकाउंट्स ते 7.25% मुनाफ़ो ॾियनि। सार्फ़िन उन्हनि खां घटि मुनाफ़ो ॾियण वारनि बैंकुनि जी शिकायत कनि। सऊदी अरब जे इलाइक़े अलकिरात में साल जी पहिरीं बर्फ़बारी। सऊदी महकमा मौसमियात जे मुताबिक़ मदीना मुनव्वर तबूक समेत साहिली इलाइक़नि में बारिश जा इम्कान। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले नौशर फ़िरोज़ तरफ़ां पीर सैयद शाह मर्दान शाह सानी पीर पागारा चटधणी जिन जी 93वीं सालगिरह अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें सैयद शाह मर्दान शाह सानी पीर पागारा चटधणीअ जे सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। केक कटण जे रस्म में तादाद जे झोर जमायत जे अक़ीदतमंदनि ऐं फंक्शनल लीग जे वर्करनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे फंक्शनल लीग ज़िले सदर फ़क़ीर ग़ुलाम जान ॾाहिरी, फ़क़ीर ग़ुलाम मुस्तफ़ा बियान, ज़ुबैर कोरे जो तालिब ॾाहिरी ऐं ॿियनि चयो त शाह मर्दान शाह पीर पागारा जिन रूहानी अॻुवाण सां गॾु मोतबर सियासतदान पिणु हुयो। असां हुर जमायत जा अक़ीदतमंद संदनि छॾियल मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। नवाबशाह वापडा यूनियन पारां वापडा मुलाज़िमनि रहमान ज़रदारी ते बिजलीअ जी बक़ाया जा अदा न करण सबबि कनेक्शन कटण दौरान गिरचाणी ॻोठ में लीमो खंड ज़रदारीअ में ॻोठाणनि पारां हमलो करे सख़्त ज़ख़्मी करण वारे अमल ख़िलाफ़ वापडा सब डिवीज़न ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे एहतिजाजी कैंप क़ाइमु करे वेही रहिया। उन मौक़े ते वापडा यूनियन अॻुवान शेर मोहम्मद निज़ामाणी, अनवर चांडियो, असगर ख़ासकेली सरवर लाशारी ऐं ॿियनि चयो त गिरचाणीअ में असांजे वापडा मुलाज़िमनि रहमान ज़रदारीअ मथां जवाबदारनि पारां क़ातिलाणो हमलो कयो वियो, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूदि हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न कया विया आहिनि ऐं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते वापडा मुलाज़िम रहमान ज़रदारीअ ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।